अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असां पढ़ूं था नो ज़ीरो मेथड या नो ज़ीरो ट्रिक। पहिरें वीडियो में असां पढ़ीसीं 1 ज़ीरो ट्रिक ऐं ॿिए में पहिरें में पढ़ीसीं 2 ज़ीरो ट्रिक, ॿिए में पढ़ीसीं 1 ज़ीरो ट्रिक ऐं टियों नंबर वीडियो आहे परसेंटेज ते नो ज़ीरो ट्रिक। हिन जो क्वेश्चन था कयूं, मिसाल 2% ऑफ 15 छा थींदो, हिन में कोई ज़ीरो न आहे, ऐं 4% ऑफ 6 छा थींदो, अहिड़े हिसाब सां। हाणे हिन जी ट्रिक्स जो जेको मेथड आहे उहो इहो आहे, साॻियो ई आहे। त पहिरियों त खट ज़ीरो हूंदो आहे, पर हिते ज़ीरो आहे कोन, डायरेक्ट मल्टीप्लाई हूंदी आहे। पहिरियां हूंदी आहे डायरेक्ट मल्टीप्लाई हूंदी आहे पहिरियां, ऐं उन खां बाद में डिवाइड बाय 100 हूंदो आहे, बसि डायरेक्ट। ठीकु आहे, माना पहिरियों डायरेक्ट मल्टीप्लाई जो मक़सदु छा आहे, 2 ऐं 15 खे मल्टीप्लाई करे छॾियो, ॿियो 15 30, जेको जवाबु अचे हुनखे 100 सां डिवाइड करे छॾियो। हाणे तव्हांखे ख़बर आहे 0 0 कैंसिल थी वियो हितां, ऐं बाक़ी बचो 3/10। पॉइंट न आहे हिन में लास्ट में हूंदी पॉइंट लाज़मी, मां पोएं में वीडियो ॿुधायो, हेठों 0 कट कयो त पॉइंट खाॿे पासे वेंदी, छो त 1/2 0.3 पॉइंट 3 बचो। पॉइंट हेॾे अची वई, पर पॉइंट 3 खे अकेलो न लिखिबो आहे, पॉइंट 3 लिखी सघूं था, पर हुन जॻह 0 लाज़मी ॾिबो आहे। त जवाबु अची वियो 0.3। हिन में छा थींदो, साॻियो ई 4 ऐं 6 मल्टीप्लाई थींदो, 6 चऊं 24, ईअं थींदो न, 4 ऐं 6 पाण मल्टीप्लाई थींदो। जेको जवाबु आयो 24, हुनखे 100 सां डिवाइड कयो। हाणे छा थो थिए दोस्तो, पॉइंट किथे न आहे, मतिलबु लास्ट में आहे, कट द ज़ीरोज़, जेके ज़ीरोज़ आहिनि, ऐं 2 ज़ीरो हुया, हिन करे 2 जंप थींदा। हाणे पॉइंट ईंदी 2 जे आॾो, ऐं हिनखे चइबो आहे 0.24। आंसर इहो ई आहे। ठीकु आहे दोस्तो, कॾहिं कॾहिं 100% जो बि जवाबु ईंदो अथव। 100% ऑफ 4 छा थींदो, ठीकु आहे। 100% जो जवाबु जेको हूंदो आहे उहो साॻियो ई हूंदो आहे, छो त 0 0 कटंदी वेंदा आहिनि। फर्स्ट वारो 2 ज़ीरो मेथड आहे, हिन में न आहे, पर ईअं ॿुधायांव थो। 100% ऑफ 4 माना साॻियो ई हुजे। 100% ऑफ 500 हुजे त 500 ई हूंदो जवाबु। मिसाल 100% ऑफ 25, जवाबु 25 ई हूंदो। ठीकु आहे न। ॿियो हूंदो आहे 0% ऑफ 25 छा थींदो, 0% ऑफ 1000 छा थींदो, कोई बि हुजे, हुन में सभिनी जो 0 ई हूंदो आहे आंसर। 0% ऑफ समथिंग 0 हूंदो आहे, ऐं 100% ऑफ समथिंग उहा पाण समथिंग हूंदी आहे। उमेदु आहे कि हीअ अॼोकी ट्रिक नो ज़ीरो मेथड सम्झ में आई हूंदी। हुन सिर्फ़ु 2 मेथड आहिनि, ही 2 प्रोसेस आहिनि। त बाबा पहिरियों मल्टीप्लाई करे छॾियो नंबरनि खे, पोइ 100 सां डिवाइड करे छॾियो।